नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे कंदकोट का ख़बर ॾिंदाऊं। कंदकोट बाईपास न्यू सब्ज़ी मंडी भरिसां 200 एकड़ एराज़ी ते मुश्तमिल अल शहबाज़ मच्छी जे फार्म में शहर जे नेकाल वारो गंदो पानी दाख़िल थियण करे पानी ज़हरीलो थियण सबबि हज़ारनि जी तादाद में मच्छियूं मरी तबाह थी वयूं। मच्छी फार्म मालिक साईं बख्श सब्ज़ोई जो चवणु आहे त कंदकोट म्यूनिसिपल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि शहर जे सीवरेज जो गंदो पानी गुडू पीएस फील्ड कैनाल में दाख़िल थियण बजाए मुंहिंजी मच्छी जे फार्म में छोड़ करे मुंहिंजो मुआशी क़त्ल कए विया। मच्छी जे फार्म जो पानी ज़हरीलो थियण सबबि 4 खां 5 करोड़ रुपयनि जी मालियत जी मच्छी तबाह थी वई आहे। फार्म जे मालिक आला अदालत ऐं सिंध हुकूमत समेत वस वारनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त हिन वाक़े जो नोटिस वठी फार्म में दाख़िल थींदड़ सीवरेज जो गंदो पानी बंदि कराए थियल नुक़सान जो अज़ालो करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ मच्छी जे फार्म जो पानी ज़हरीलो थी वञण करे जानवर समेत आबी हयात जे लाइ ख़तरो पैदा थी वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।